हेडलाइन्स हवाले टियूं ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। सावणी बरसात खां पोइ क़दीमी माग मोहिं जे दड़े जे अणखोटियल आसारनि मथां केतिरनि ठिकचूं तारीख़ी शयूं ज़ाहिर थियूं आहिनि। मुक़ामी इंतज़ामिया मूजिब बरसात खां पोइ बुद्ध धर्म सां तालुक़ रखंदड़ 20 सदी ईस्वी जे दौर जो नायाब मुजस्मो हथ आयो आहे। इंतज़ामिया मूजिब माग जे डीके एरिया में सियान खे घुमाइण दौरान बरसात सबबि एक घारे मां 2 हिस्सनि में मुजस्मो हथ आयो आहे। इंतज़ामिया मूजिब मुजस्मे बाबति माहिरनि समेत डीजे नौदरात मंसूर अहमद नासरो खे आगाही ॾिनी वई आहे। मोहिं जे दड़े मां हथ आयल मुजस्मो 3 सदी ईस्वी जे दौर में बुद्ध मज़हब जे माण्हुनि ठाहियो। अॻु बि अहिड़ा मुजस्मा हथ आया आहिनि। उन हवाले सां तारीख़ दान शेख जावेद जो चवणु आहे त मोहिं जे दड़े मां हथ आयल मुजस्मे ते माहिरनि खां तहक़ीक़ कराई वञे। सावणी बरसात खां पोइ क़दीमी बाग मोहिं जे दड़े जे अणखोटियल आसारनि मथां केतिरियूं ई ठिकचूं तारीख़ी शयूं ज़ाहिर थियूं आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। मुक़ामी इंतज़ामिया मूजिब बरसात खां पोइ बुद्ध धर्म सां तालुक़ रखंदड़ 20 सदी ईस्वी जे दौर जो नायाब मुजस्मो हथ आयो आहे। इंतज़ामिया मूजिब बाग जे डीके एरिया में सियान खे घुमाइण दौरान बरसात सबबि पियल एक घारे मां 2 हिस्सनि में मुजस्मो हथ आयो। इंतज़ामिया मूजिब मुजस्मे बाबति माहिरनि समेत डीजी नौदरात मंसूर अहमद नासरो खे आगाही ॾिनी वई आहे। मोहिं जे दड़े मां हथ आयल मुजस्मो 3 सदी ईस्वी जे दौर में बुद्ध मज़हब जे माण्हुनि ठाहियो। अॻु बि अहिड़ा मुजस्मा हथ अची चुका आहिनि। उन हवाले सां तारीख़ दान शेख जावेद जो चवणु आहे त मोहिं जे दड़े मां हथ आयल मुजस्मे ते माहिरनि खां तहक़ीक़ कराई वञे।